मेहरबान साथियों, हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ जी ॿोली। गुज़िरियल भेरे सिलसिलेवार सादी सम्झ ते असां पंहिंजे सुर कल्याण जे दास्तान पहिरें ऐं ॿिए क़िस्त में सुर कल्याण जे दास्तान ॿिए जो मुतालियो ऐं उन जा जेके मौज़ू हुआ उन्हनि ते मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल रखी हुई। अॼु असां वटि सिलसिलेवार सादी सम्झ में लतीफ़ शनासीअ में सुर कल्याण जे दास्तान 3 जा बेत ऐं उन्हनि जी हाल सारो सम्झाणी ऐं उन्हनि जे मुताले ऐं मुशाहिदे जे बारे में कुझु ॻाल्हियूं आहिनि। सुर कल्याण दास्तान 3 में असां वटि 15 बेत ऐं वायूं आहिनि ऐं इन्हनि बेतनि जा जेके मौज़ू आहिनि उहे जेके पुठियां दास्तान रहिया, दास्तान पहिरियों ऐं दास्तान ॿियूं, उन्हनि ॿिन्ही दास्ताननि जो हिकिड़ो निचोड़ आहे ऐं उहो निचोड़ ईअं आहे त पहिरें दास्तान में जेको असां अघाई ऐं सिहत जे बारे में ऐं तबीब जेके उनजो इलाजु कनि था उन जे बारे में पढ़ियो ऐं ॿिए में जेको शराब ऐं जेको आहे नशे ऐं जेको सुकून ऐं सुरूर जी जेका ॻाल्हि कई हुई पुसण जी ऐं आॾीअ जी कात जी, उन्हनि जो हिकिड़ो पूरो निचोड़ आहे जेको हिन दास्तान में मिलियल आहे। ईअं खणी चइजे त जेको सुर कल्याण जो दास्तान 3 आहे इन जे मौज़ूअ में हिकु अहिड़े वॾे इंसान जी ख़ूबियूं बयानु कयूं वियूं आहिनि जेको आम माण्हुनि खे सम्झ में न ईंदो ऐं असां अखियुनि सां ॾिसंदा आहियूं पिया त हू असांखे ग़लति पियो नज़र अचे। असां महसूसु कंदा आहियूं त जेके रिवायतूं आहिनि अवाम जूं ऐं आम माण्हू जंहिं पेचरे जंहिं रस्ते तां हलनि था ऐं जीअं मामलात खे ॾिसनि था ऐं जीअं दुनिया जे सॼे लका खे सम्झनि पुरजनि महसूसु कनि था, हू ॼण त उन्हनि माण्हुनि खां बिल्कुलु उबतो ऐं रिवर्स असांखे बीठल नज़र ईंदो। पर हुन जूं इहे जेके बि हिकमत मिलियूं आहिनि उहे ॼण त ॿियनि सभिनी माण्हुनि जे लाइ सम्झ ऐं फ़िक्र ऐं सबक़ जो हिकिड़ो सिलसिलो हूंदियूं आहिनि। इन जे करे जेको सुर कल्याण में असांखे मौज़ू मिलनि था उहे वरी बि तबीब ऐं दोस्त या महबूब जेके जिन जे निस्बत सां पुठियनि ॿिनि दास्ताननि में ॻाल्हि ॿोल हली पए ऐं उनखां पोइ पुसणु पंहिंजे सिर खे क़ुर्बान करणु ऐं पोइ उन सिर क़ुर्बान करण में हिकिड़ी रम्ज़ आहे जेका हिन सुर में लतीफ़ ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां बयानु करे थो ऐं उहा रम्ज़ इहा आहे त हू जेॾीमहिल कुहनि था जेके तबीब आहिनि हुनजो कमु इलाजु करणु आहे पर हू कुहनि था ऐं हुनजो जेको कुहण आहे माण्हू हुन में करार थो हासिलु करे ऐं हुन कुहण में हुनजी हिकिड़ी पूरी रम्ज़ समायल आहे। उनखां पोइ उन में जेको दोस्तनि जा राज़ न्याज़ आहिनि जेके आम माण्हूअ खे सम्झ में नथा अची सघनि पर सिर्फ़ु हिकिड़ो मुहबत कंदड़ इंसान या हिकिड़ो महबूब शख़्स ई उनखे सम्झी सघे थो ऐं जेको आशिक़ आहे उहो पंहिंजे महबूब जा जेके राज़ न्याज़ आहिनि उहे सम्झी सघे थो। ऐं पोइ कुझु क़ुरान जूं आयतूं आहिनि जीअं फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम आहे ऐं वतुइज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ आहे ऐं अलस्तु बिरब्बिकुम, इहे 3 जेके आयतूं आहिनि इन्हनि जो असांखे हिननि बेतनि में ज़िक्र मिले थो। इन्हनि ते असां पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं हिते हली, पर सभ खां पहिरीं असां इहा ॻाल्हि ज़रूरु कयूं त हिन में हिकिड़ो बेत आहे जेको आहे त वतुइज़ु मन तशाअ वतुज़िल्लु मन तशाअ। इन बेत में सिर्फ़ु 2 सिटूं आहिनि ऐं इहो न बेत जे हुन ते पूरो थो अचे न सोरठे जे वज़न ते पूरो थो अचे, पर शायदि थी सघे थो त इहो जेको बेत आहे इहो कंहिं जंहिंखे असां दोहो चवंदा आहियूं उन दोहे जे सिंफ़ में पूरो ईंदो हुजे, या त जेके असांजा मुहक़िक़ ऐं शारिह ऐं जेके मुरतिब हज़रात आहिनि जेके तरतीब ॾियनि था रिसालनि खे उन्हनि खां हिन बेत जी जेका सरबस्ती शिकिल आहे उहा कोन थी सघी आहे या त वाक़ई उहो दोहो आहे, पर पढ़ण जे वक़्तु असां हिन ते ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। शुरू कयूं था। पहिरियों बेत आहे उथियारी उथी विया मंझां मुआज़ार,
तबीब हणी विया पीड़ा जा पचार तबीबन तवार हज न वणे हाणियूं त मुंहिंजे दिलि मां जेके आज़ार आहिनि जेके दर्द आहिनि उहे मुंहिंजे जेॾीमहिल जिन मूंखे दर्द ऐं तकलीफ़ ॾिनी उहे पाण ई हितां लॾे हलिया विया ऐं इन खां पोइ मुंहिंजे दिलि में रुॻो पीड़ा ऐं परेशानी आहे ऐं मुंहिंजा जेके तबीब हुआ उन्हनि जी मूंखे रुॻो जेॾी तेॾीमहिल उणतण लॻी पई आहे त जे करे सूर त पंहिंजी जॻह ते पर जेका पीड़ा जी पचार आहे उहा मुंहिंजी उहा घटि कोन थी थिए ऐं हाणे मूंखे तबीबनि जी ॻाल्हि कोन थी वणे और ॾुखंदो थिए हादी जंहिं हबीब चए थो त जेको पंहिंजे महबूब सां हादीअ सां रब सां या जेको हुनजो रस्तो ॾेखारींदड़ आहे उन सां जेकॾहिं अॻुवाण सां मोहबत कंदो त उहो ॾुखु खणंदो उहो ख़ुशि कोन थी सघंदो उहो ॾुखनि में पंहिंजे पाण खे जेको आहे मुब्तला कंदो तिर तफ़ावत न करे तंहिंखे पोइ तबीब ऐं आम तबीब हुनजे हालत खे परखी बि कोन सघंदा हुननि जा इलाज हुन ते को फ़र्क़ु बि कोन विझंदा ऐं न ई हू हुन मां काई तवक करे त जंहिंजो इश्क एॾे वॾे माण्हू सां हुजे या एॾी वॾी ज़ात सां हुजे उहो कंहिं आम तबीबनि खां चङो भलो थी सघे थो रहनुमा रकीब साथिर सिहत सुपरी ऐं हुनजी जेका रकीब आहे उहो हुनजो पाण रहनुमा आहे उहो हुन सां गॾु आहे ऐं सिहत बि हुन वटि आहे इलाज बि हुन वटि आहे तंहिंजे करे हुन माण्हू जो ॿियनि कंहिं माण्हूअ खां चङो भलो थियणु इहो मुमकिन ई कोन्हे ऐं टे बेत में लतीफ़ थो चवे त रंगू थियो रुबाब वॼनि वेल सभु कहीं लुछण पुछण न थियो जानवरीअ जवाब सोई संदीनुम सुपरी कयुसि जंहिं कबाब सोई ऐं अज़ाब सोई राहत रोज़ी हाणे हिते उहे जेके इश्क जी मोहबत वारा नाज़ अंदाज़ ऐं निरालियूं रीतूं रस्मूं उहे ज़ाहिर थियनि थियूं चए थो त सॼे जिस्म में जेको इश्क आहे उहो जीअं रबाब वॼंदो आहे जीअं नड़ वॼंदो आहे ईअं नड़ वांगुरु सॼो मुंहिंजो जिस्म इश्क जे करे वॼणु शुरू थी वियो आहे ऐं हाणे त मुंहिंजो पंहिंजे महबूब खां सवाइ लुछण पुछण बि मुमकिन कोन्हे पर चए थो त मूंखे जंहिं पचाए कबाब कयो आहे महसूसु ईअं थो थिए त मुंहिंजो जिस्म कबाब पियो थिए ऐं चए थो जंहिं मूंखे कबाब कयो आहे मूंखे लॻे थो त मूंखे उहो ई संधींदो उहो ई मूंखे वरी गॾु कंदो मूंखे थधो कंदो सोई ऐं अज़ाब सोई राहत रूह जी मुंहिंजे जिस्म जे लाइ अज़ाब उहो ई आहे पर छा कजे मुंहिंजे रूह जी राहत उहो ई आहे उन खां सवाइ मुंहिंजे रूह खे ज़रे जे लाइ राहत नसीब न थी थिए उन खां पोइ चए थो सोई राह रद्द करे सोई रहनुमा ही आहे उहो बेत जंहिंजी मूं सवेर ॻाल्हि कई त सोई राह रद्द करे सोई रहनुमा वतुइज़ मंतशा वतुज़िल मंतशा त उहो ई आहे जेको तव्हांजे राह खे ख़तमु थो करे इम्काननि खे ख़तमु थो करे ऐं उहो ई आहे जेको तव्हांखे वरी इम्कान ख़तमु करे नवां रस्ता थो ॾेखारे ऐं जंहिंखे वणेसि थो हुनखे ज़लील थो करे जंहिंखे वणेसि थो हुनखे इज़तूं थो बख़्शे हाणे हीअ जेको बेत आहे या जेका आयत आहे हिन जो मतिलबु आहे वतुइज़ मंतशा वतुज़िल मंतशा इन जो मतिलबु इहो आहे त अलाह जंहिंखे वणेसि इज़त ॾिए जंहिंखे वणेसि ख्वारी या बदनामी ॾिए या बेइज़तो करे हाणे इन जो जेको पस मंज़र आहे उहो हिकिड़े अहिड़े माण्हूअ जी कैफ़ियत जे बुनियाद ते ॾिनो वियो आहे त जंहिंसां तव्हांजी तमामु घणी मोहबत आहे पर हू जेसीं ताईं चाहे तव्हांजी मोहबतुनि खे क़बूलु करे हुनजी मर्ज़ी आहे त तव्हां कंहिं बि रस्ते ते हलो पिया को बि तव्हांजो फ़िक्र जो रस्तो आहे जिदोजहद जो रस्तो आहे या को बहिड़ो दग आहे जंहिंमें तव्हांजो अॻुवाण आहे या जेकॾहिं सूफ़ियुनि जे माना में वठिजे त जेको ख़ुदा आहे अलाह तबारक व ताला जी ज़ात आहे उन सां तव्हां इश्क था कयो तेसीं ताईं उहो क़बूलु कोन थींदो जेसीं ताईं उहो सचे दिलि सां कोन थो थिए जेसीं ताईं अॻियां क़बूलु कोन था कनि ऐं तंहिंजे करे मर्ज़ी आहे त तव्हांजे हुनखे इश्क खे क़बूलु कनि मर्ज़ी आहे त तव्हांजे इश्क खे क़बूलु न कनि पोइ तव्हां हुनजी मर्ज़ी आहे त हू तव्हांजा रस्ता बंदि कनि या रस्ता खोलनि तव्हांखे इज़त ॾियनि या ज़िलत ॾियनि हाणे इहो तरह जो फ़िक्री पासो आहे पर अहिड़ो जेको जंहिंखे असां टेक्निकल पासो चवंदा आहियूं या जेका हुनजी जेका जेका सनअत आहे हुनजी ॻाल्हि कंदासीं बेत जी त उन में हीउ जेको बेत आहे उहो बेत बि कोन्हे को ऐं जीअं सोरठो थींदो आहे उहो सोरठे जी बि शिकिल हिन जी कान्हे का पर दोहो जेको शेख हयात में लिखियो आहे उनखां पोइ जेको शाइरनि में लिखियो आहे उन सूरत में हिन बेत जेको आहे हिन खे असां सम्झी सघूं था त दोहो थी सघे थो पर शायदि शाह लतीफ़ जे शाइरीअ में
में हिन क़िस्म जो को बि ॿियो हिन घाड़ेटे जो को बि ॿियो बेत शामिल कोन्हे आहे। घटि में घटि मूं कोन पढ़ियो आहे। थी सघे थो त को अहिड़ो बेत हुजे जेको मुंहिंजे ज़हन ते न हुजे। तव्हां ॿुधंदा महिरबानी ॿुधंदड़ जे करे हुनजी वज़ाहत कंदव ऐं कमेंट्स में तव्हां ॿुधाईंदव त तव्हांजी घणी महिरबानी थींदी। उनखां पोइ आहे ॾाढी ख़ूबसूरत ऐं चयो त तव्हांजो महबूब जॾहिं तव्हांजे साम्हूं अचे त तव्हां इहो इंतज़ारु न कयो त हू अचे वधी तव्हांखे सलाम कंदो। तव्हां सिकंदा रहिजी वेंदव। सिकी को सलाम थे करे कोन सलाम। ईअं छो थो सम्झी त हू अचे तोखे सलाम कंदो। तूं वञ, तूं छो कोन थो सलाम करे। ॿिया दर तन हराम ई दर जनी देखियो। जेके पंहिंजे महबूब जे दर ते था वञनि उहे ॿियनि दरनि ते वञनि छो था। हुननि वटि हिकिड़ो ई दर काफ़ी आहे। ऐं पोइ चए थो त मिठाया मिठो घणो कड़ो नाहे कलाम सुकू ते सलाम पिरिया संजे पार जो। ऐं चए थो त उहो दर अहिड़ो आहे जंहिंजा रुॻो तव्हांखे सलाम मिलनि, रुॻो तव्हांखे न्यापो मिले त उहो ई तव्हांजे लाइ मिठाइनि खां घणो मिठो थी पवे। मिठाया मिठो घणो कड़ो नाहे कलाम। जेको कासिद हुनजो न्यापो खणी थो अचे उनजा लफ़्ज़ ई अहिड़ा मिठा आहिनि। सुकू ते सलाम पिरिया संजे प्यार जो। त सॼो सुकून उन सलाम में आहे। को अचे सलाम ॾे त तोखे तुंहिंजे उस्ताद, तुंहिंजे महबूब, तुंहिंजे अॻवान, तुंहिंजे रहबर, तुंहिंजे साईं सलाम पे ॾिना। या केॾी वॾी कमाल जी ॻाल्हि आहे। ऐं पोइ चए थो पिरियां संदे पार जी मिड़े मिठाई। या तो तव्हां त था चओ कलाम, पर मां थो चवां त पिरियां संदे पार जी सभु शइ मिठी आहे। उतां जा ज़ुल्म बि मिठा आहिनि, उतां जा सितम बि मिठा आहिनि। पिरियां संदे पार जी मिड़ई मिठाई कान्हे कढ़ाई। चखी जे जेत करे जे इश्क करे तूं यादि करे ऐं पंहिंजे दिलि में सार लही जे चखी न त तोखे उनखां वधीक दुनिया में का बि मिठाई नसीब ई कोन थींदी। ऐं इहा ई ॻाल्हि आहे जेका वरी अॻिते अॻियनि जेके बेत आहिनि उन्हनि में लतीफ़ रिपीट थो कंदो अचे त माण्हुनि खे ॾिसण में थी अचे त इहो जोरो जफ़ा आहे, इहो ज़ुल्म पियो थिए, इहा बेवफ़ाई आहे, इहे ग़म पिया मिलनि। पर असुल में उन में त राहत आहे, उन में त मज़ो आहे, उन में त सुकून आहे। इहा उहा ॻाल्हि आहे जेका आशिक़नि खां सवाइ ॿियो को सम्झी कोन सघंदो। या उन माण्हू खां सवाइ का माण्हू सम्झी कोन सघंदो जंहिंजे दिलि में इश्क़ हुजे। ऐं पोइ चवे थो त तो जनी जी तात तन पिण आहे तुंहिंजी। जंहिंखे तूं यादि थो करी न पक सम्झ तो तोखे यादि कंदा हूंदा। लतीफ़ इश्क़ जे हिकिड़े अहिड़े मुक़ाम ते बीठो आहे। सम्झे थो त जेकॾहिं को माण्हू कंहिंखे दिलि सां यादि करे त अॻियो माण्हू हुनखे यादि न करे उहो सुवाल ई पैदा कोन थो थिए। तंहिंजे करे चयो तो जनी जी तात तन पिण आहे तुंहिंजी। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम इहो करोड़ जी बात। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम क़ुर जी आयत आहे जंहिंमें आहे त तव्हां अलाह जो ज़िक्र कयो या अलाह तव्हांखे यादि कंदो। हाणे तव्हां ख़ुदा खे यादि कयो, ख़ुदा तव्हांखे यादि कंदो। इनखे हिकिड़े इस्तारे जे तौर ते लतीफ़ भेटे इंसाननि जे विच में जेको ॻंढापो ऐं लाॻापो तालुक़ आहे उनखे पेश थो करे त जिनखे तव्हां दिलि सां यादि कंदव हू तव्हांखे दिलि सां यादि न कनि। इहो सुवाल ई पैदा नथो थिए। फ़ज़्कुरूनी अज़्कुरुकुम इहो करोड़ जी बात। तूं इहा ॻाल्हि यादि कर। हथ काती गुड़वात पुछज पर पिरीअ जी। तूं पंहिंजे सिर खे वढण जे लाइ इन मंज़िल ताईं पहुचण जे लाइ करिणो छा पवंदो त तूं यादि करी त हू बि तोखे फ़ौरन यादि कनि। तूं कंदे हे त हथ में तूं जेको आहे महबूबनि खे ॾिसंदे त हुननि वटि काती आहे, तुंहिंजे वात में गुड़ विझंदा, मिठो विझंदा, तुंहिंजे स्कंध खे कुहंदा, ॻाल्हि ख़तमु। ऐं पोइ इहा ई महबूबनि जी रस्म आहे त जेकॾहिं तूं ते क़बूल थियण थो चाहीं थो त हू तुंहिंजे तूं यादि करे हुननि ताईं उहा ख़बर पइजी वञे तोखे यादि कनि त पोइ हुननि जी काती क़बूल कर, गुड़ वात में विझ, सिर जो नज़रानो ॾे। ऐं पोइ चवे थो त हू तोखे ईअं बि कोन छॾींदा, तोखे घुराईंदा, तोखे यादि कंदासीं। वॾे वाक्य सॾु करे चवंदा पाबो हे कार मूंखां पुछो सॼणी। त मां बि क़ुर्बान थियण वियुसि। मूंखे बि वॾे शौक़ सां वॾे इश्क़ सां मुंहिंजे महबूबनि यादि कयो। जीअं ॿिया यादि कंदा आहिनि मूं यादि कयो त हुन बि यादि कयो, पर हुन जेको यादि कयो ॾाढो इश्क़ ऐं शौक़ सां यादि कयो। छा चयो? पाबो हे कार मूंखां पुछो सॼणे। अलस्त बि रबिकुम चयाऊं जंहिंवार संदे सूर किनार तन तॾहिं को न लहे। ऐं चए थो त उहो दौरु हो जॾहिं अलस्त बि रबिकुम थियो। ऐं हा क़ुर जी आयत आहे त जॾहिं ख़ुदा रूहनि खे ख़लकियो त उन्हनि खां पुछियईं त अलस्त बि रबिकुम त हुननि सभिनी गॾिजी चयो कालू भला। त जॾहिं इहा ॻाल्हि अचे थी सूफ़ियुनि वटि त हू चवनि था त हिकिड़ी ज़माने क़दीम जेको रूहनि जो आलम अरवाह जो ज़मानो आहे उन ज़माने खां वठी असांखे उन हस्तीअ सां उन वजूद सां इश्क़ आहे जेको हिन वक़्तु असांजे जेको नीह सां गॾियो पियो आहे। ऐं उन जे लाइ चयो त पाबो हे कार मूंखां पुछो सॼणे। हिकिड़ो चकर मूंखां इश्क़ मां पुछऊं, सॼियूं यादि कयूं ऐं
जंहिं वक़्तु चयो पिए त अलस्त बिरब्बिकुम, छा मां तव्हांजो रब न आहियां, संदे सूर किनार तन तरह कोन लहे। असांजे दिलि में उन ज़माने खां वठी इश्क जो सूर आहे जेको अॼु ॾींहुं ताईं लहे ऐं उनजो को इलाजु कोन्हे। ऐं वरी चए थो त पाबो इहो पुछनि किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कनि। ऐं चए थो वरी आशिक़ बहिड़ा आहिनि न, जिन खे यादि था कनि त जेके यादि था थियनि उहे वरी ईअं था कनि त उहे शौक़ सां इश्क सां अचे था बीहनि त जंहिं हथ में नेज़ो आहे, जंहिं हथ में कात आहे, उहो हथु किथे आहे। त पाबो इहो पुछनि किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कनि। हू पंहिंजे पाण खे इश्क जे नेज़े खां भाले खां परे कनि ई कोन था, हू पंहिंजे सिर क़ुर्बान करण खां लवाइनि ई कोन था। अहिड़ा बि त मर्द, अहिड़ा बि त माण्हू आहिनि, उहे मर्द छो चइजे, अहिड़ा बि त इंसान आहिनि। ऐं नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कनि, आशिक़ अजल साम्हूं ऊचे घाट अचनि। अजल माना मौत, जेॾी महिल हुनखे ॾिसण में थो अचे थो मूंखे मारिनि पिया, हुनजे हथ में नेज़ो आहे, कात आहे, भालो आहे, हू मूंखे मारींदा, उन वक़्तु ऊचो घाट करे साम्हूं अचनि था। कुसण कुर्ब जिन मरण तन मुशाहिदो, हू सम्झनि था त कुसण में ई त कुर्ब आहे ऐं इन मरण में ई त मुशाहिदो आहे। जेकॾहिं असां मरंदासीं न त असां कीअं उहा अदा सम्झंदासीं जंहिंसां महबूब असांखे कुहनि था मारिनि था। ऐं पोइ चए थो त कोठे कुहनि सुपरी, कोठे कुहण साण, कोठे कुहे सुपरी सॾे थो इश्क में, सॾे चए थो त हाणे सुम्ही कुहा। कोठे कुहे सुपरी, कोठे कुहण साण, जेॾी महिल वरी कुहे थो त उन वक़्तु बि सॾु थो करे त मां तोखे कुहां पियो। नेज़े हेठां नींहं जे पासे कर्म पाण, पर उन वक़्तु तूं रिझजाए न, उन वक़्तु तूं हटिजाए न, तूं पंहिंजे पाण खे उन नेज़े खां, उन कुहण वारे जेको औज़ार आहे उन खां परे न कजांइ। जुल विञाए ॼाण आशिक़ अजल साम्हूं, ऐं जेको बि तो उन वक़्तु ॼाणी थो, जेका ॼाण तुंहिंजो शऊर तुंहिंजे दिमाग़ में हले पियो, उनखे थोरी देरि जे लाइ पासे ते रखी पंहिंजे पाण खे फ़िलहालु उते क़ुर्बान कर। जॾहिं क़ुर्बान थींदे त तूं क़बूल पवंदी। ऐं पोइ चए थो कोठण क़रीबनि जो आहिनि तड़णा, तव्हांखे कीअं ॿुधायां त हुनजो सॾण धिके कढणा। जे हू तव्हांखे धिके था कढनि त पक सम्झो त हू तव्हांखे सॾनि पिया। कोठण क़रीबनि जो आहिनि तड़णा, इहा उल्टी ॻाल्हि जी सिक वरंदी सा। इहा ॻाल्हि उनखे सम्झ में ईंदी जंहिंखे इश्क हूंदो। आसर हॾ मला आहे, छिनण ॻंढण उन्हनि जो। ऐं इहो सम्झी छॾ त जेकॾहिं हू छिननि था त हक़ीक़त में हू ॻंढनि था, ऐं जेकॾहिं हू ॻंढनि था त हक़ीक़त में हू छिननि था। सो जिन खे हू पंहिंजे पासे में हरू भरू ज़ोर करे था विहारनि, पक सम्झ त दिलूं उन्हनि खां परे आहिनि। पर जिन माण्हुनि खे हू परे था विहारनि, उनखे पक सम्झ त हू दिलूं वेझो आहिनि, तंहिंजे करे हू थोरो तव्हांखे विथी रुगो रखणु था चाहिनि। ऐं ज़ाहिरा हद खां वधीक कुर्बत बि नफ़रत जो बाहिस बणंदी आहे। कमाल अॻिते थो चए त कुहनि तव्हां कर लहनि तव्हां कुहनि। हू जॾहिं कुहनि था त करार था अचनि, ऐं जॾहिं करार थो अचे उन वक़्तु कुहण शुरू था कनि। सेई माए मोहन सेई राहत रूह जी, ए अमा हू ई मुंहिंजे दिलि जा कातिल आहिनि ऐं उहे ई मुंहिंजे दिलि जी राहत आहिनि। अजीब ॻाल्हि आहे त जेके कुहनि था उहे ई राहत आहिनि, जेके राहत था ॾियनि उहे ई कुहनि था। ऐं पोइ हिन जो आख़िरी बेत आहे त कुहे सो कर लहे कोठे सो कई। जेॾी महिल कुहे थो त उन वक़्तु सुकून थो अचे, ऐं जेॾी महिल सॾे थो त उन वक़्तु वेझो थो महसूसु थिए। इहा आदत सिखियो हर ज़मान हबीब, हर दौर जो महबूब, हर दौर जो, कंहिं बि दौर जो, क़दीम दौर जो, जदीद दौर जो, विचे दौर जो, उंदाहे दौर जो, मुस्तक़बिल जो, माज़ीअ जो, हर हबीब इहा ई आदत थो सिखे त हू कुहे बि थो ऐं हू करार बि ॾिए थो। तिछे सो तबीब सोई राहत रूह जी, उहो ई तबीब आहे जेको सॼी जान खे खोले पूंदा पूंदा थो करे, तिछे थो चिथे ज़रा पुरदा थो करे, पोइ ई वरी असांजे रूह जी राहत थियो थो वञे, उहो ई आशिक़नि जे लाइ करार थियो थो वञे। ऐं अॻिते जेका वाई आहे त थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो, मुंहिंजे दर्द जो मुंहिंजे महबूब खां साॻियो को दारू को इलाजु आहे ई कोन। थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो, मुकी ॾींदो बाज जी अची साल अजीब दारू मुंहिंजे दर्द जो। पिरीं अची पाण कयो संदो गौर ग़रीब दारू मुंहिंजे दर्द जो, ॾुखंदो सभो ई दूर कयो मञो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो। अदियूं अब्दुल लतीफ़ चए हातिक आहे तबीब दारू मुंहिंजे दर्द जो, थींदो तन तबीब दारू मुंहिंजे दर्द जो। सो महिरबान दोस्तो, ही शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे सुर कल्याण जो दास्तान पियूं, जंहिंजो अहवाल बेत हुनजे पंहिंजे हाल सारो सम्झाणी तव्हां ताईं पेश कईसीं। ऐं उमेदु आहे त तव्हां असांखे सपोर्ट जारी रखंदव। मूंसां गॾु
खे एडिट कंदो ऐं उनखे ग्राफिक्स ॾींदो। अज़हर महर, मां अज़हर महर जो ऐं तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां जेके हिन सिलसिले में तव्हां पंहिंजो ताउन कयो पिया। यूट्यूब मां मुंहिंजे चैनल सादी सम्झ खे शेयर करणु, सब्सक्राइब करणु, लाइक करणु न विसारींदा। तव्हां सभिनी जी महिरबानी। हक़ मौजूद। जी